अस्सलाम वालेकुम दोस्तों। शमन अली मीराली जे माना रिलीज़िंग जे हिसाब सां कुझु मां एल्बमनि ते साल लिखिया आहिनि। जेकॾहिं अव्हां बि परस्तार आहियो ऐं तव्हां बि ॿुधंदा आहियो मीराली साहब खे, त तव्हांखे एतिरी ॼाण आहे त मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा त मां जेकी कैसेट जे हिसाब सां साल लिखिया आहिनि त उहे सही आहिनि या न। ठीकु आहे। हाणे ही 45 पंटीह 1994 हिन ते त लिखियलु आहे, मथां लिखियलु अथसि 94। ही सुठो एल्बम आहे, चरियो न आहियां सभु सम्झां पियो। ऐं ही वरी ऐलान कयां थो 47 पंटीह, ही बि 1994 जो आहे। हिकु ॾींहुं सोणा तूं मुंहिंजो सॾाईंदे घुम न खोले। ऐं उनखां पोइ आहे हीअ 50 पंटीह 1994, न हुई निभाइणो मूंसां प्यार छो कई, तूं असां मलंगनि जे अॻियां ईअं बेनकाब न आ, मशहूरु कलाम अथसि। ऐं उनखां पोइ ही 1995 जो एल्बम आहे मूंखे तुंहिंजे प्यार मस्तु कयो आहे। ऐं उनखां पोइ आहे ही 7 नंबर वाह साईं वाह, हिकु नए अंदाज़ में सुपरहिट एल्बम। अहिड़ा नैण किथां आणिया, इहो हिन में आहे। ऐं हीअ आहे 8 नंबर एल्बम रखलाल ते 58 पंटीह वॉल्यूम, तोखे पंहिंजो बणाईंदुसि रखलाल ते। उनखां पोइ आई नओं एल्बम, ही बि 1995 जो आहे। कलाम आहे छा सूरत आहे, ऐं हिन जो टाइटल बि आहे छा सूरत आहे। उनखां पोइ आहे ही 10 नंबर सोन जहिड़ा लेखा कंदासीं भला तोसां कहिड़ा, तुंहिंजी दुआ खपे दिलबर दुनिया जो हर सितम सहबो। ऐं उनखां पोइ आहे हीअ 11 नंबर क़िस्मत सां मिलियो आहे मूंखे जानी सिकत लाहिण ॾे। ऐं हीअ बि सुठो एल्बम आहे, ज़बरदस्त आहे। उनखां पोइ आहे ही 12 नंबर एल्बम 1996 जो केरु कूड़ो आहे केरु सचो आहे। हीअ बि ज़बरदस्त एल्बम आहे, शराबी तुंहिंजूं अखियूं अखियूं। उनखां पोइ आई धमाल आहे 1996 जी, हीअ सिलेक्शन आहे गोहर गदाई साहब जी, ज़बरदस्त एल्बम आहे। हीअ बि हिनमें काफ़ी सुठा माना धमाल आहिनि। उनखां पोइ आई 14 नंबर वॾी ॻाल्हि आहे सुञाणी नथो, हीअ ईद अची गॾु मल्हाए प्यारा, हिकु भेरो शिकारपुर आ प्यारा, ज़बरदस्त एल्बम आहे। जे अव्हांखे ख़बर आहे हिननि जी त कमेंट ज़रूरु कंदा।